नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर में खबर ॾींदा खैबर लॻ यूसी शहर मोहम्मद ठोड़ा जे ॻोठ जुमा अशोक जे गटरन जे नालन जी सफ़ाई रोलाड़े जो शिकार सबब बदबू जे करे ॻोठ जुमा अशोक में नंढड़न ॿारनि तोड़े वॾी उम्र जे माण्हुनि में मुख़्तलिफ़ बीमारियूं पकड़जण लॻियूं। ॻोठ जे मोज़िज़न मास्तर अज़ीज़ुल्लाह अशोक, मास्तर नसरुल्लाह अशोक, हबीबुल्लाह अशोक ऐं ॿियनि ॻोठाणनि जो चवणु हो त यूसी शहर मोहम्मद ठोड़ा जी सेक्रेटरी करमुल्लाह सोलंकी ॻोठ जुमा अशोक जे नालन जी सफ़ाई खे नज़रअंदाज करे छॾियो। ॻोठ जुमा अशोक जो डेयरिंग सिस्टम 25 सालनि खां नाकारा ऐं बंद डेयरिंग सिस्टम जी कंहिं जी बि सार न लहण सबब डेयरिंग सिस्टम जूं मशीनूं, बिजली जा थंभा, ट्रांसफार्मर ऐं तारूं ऐं ॿियो घणो ई सामान गुम। वधीक ॻोठाणनि जो चवणु हो त डेयरिंग सिस्टम तक़रीबन 30 खां 32 साल पहिरियां वर्ल्ड बैंक जे तरफ़ां ठहियो हो ऐं कुझु साल हलण खां पोइ डेयरिंग सिस्टम जो सामान गुम थींदो वियो, पर ॻोठ जुमा अशोक जे डेयरिंग कंहिं बि सार न लधी। ऐं वधीक ॻोठाणनि जो चवणु हो त ॻोठ में नालियुनि जी सफ़ाई असां ॻोठाणा पंहिंजे घरनि जे अॻियां असां पाण नालियुनि जी सफ़ाई कंदा आहियूं ऐं ॻोठ जुमा अशोक जे नालियुनि जी सफ़ाई सिर्फ़ कागज़ी मुताबिक थिए पई। ॻोठ जुमा अशोक जे नालियुनि जी बजट सिर्फ़ यूसी सेक्रेटरी ताईं ऐं यूसी सेक्रेटरी जा चुबोल ते ॻोठ जुमा अशोक जे नालियुनि सफ़ाई यूसी शेर मोहम्मद जे सदर जे हथ में आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।